गॾोगॾु रांधड़ में बि पाणीअ जी खोट ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि ऐं आबादकारनि इंडस हाईवे ते धरणो हयो आहे। टायर साड़े रोड ब्लॉक कयो वियो आहे। रांधड़ माउ खे ख़बर ॾियो पिया थड़ी मोहब्बत माणकाणी पुनू खान कमालपुर चाकर चांडियो वली मोहम्मद गोरड़ ऐं बावल गोरड़ ॻोठ जे रहवासियुनि एहतजाज कयो आहे। ट्रैक्टर ट्रालियूं बिहारे इंडस हाईवे ते रोड बंद करे छॾियो आहे। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे रांधड़ मां केटी न्यूज़ रिपोर्टर मुज़फ़र गोरड़। वधीक तफ़सील मालिक उदासी जी मुज़फ़र जी रैस किनाल में शदीद पानी जी हज़ारें एकड़ ज़मीन जेको आहे सो बंजर बणिजी रही आहे ऐं केतिरनि ॻोठनि में पाणी जी पीअण जे पाणी जी बि सख़्त खोट पैदा थी पई आहे। अहिड़े अमल ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासी ट्रालियूं भरे इंडस हाईवे जे बरीदारो स्टाफ वटि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। टायरनि खे बाहियूं ॾेई ॿिन्ही तरफ़नि जा रोड ब्लॉक करे छॾिया ऐं धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते एहतजाज दौरान ट्रैफिक में सवार माण्हुनि ऐं मुज़ाहिरीन जूं झड़पूं बि पिण थियूं। जॾहिं त 2 कलाकनि जे सख़्त एहतजाज बैदि आपाशी अमलो पहुची मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं कयूं ऐं 2 ॾींहनि जी मोहलत तलब कई। जॾहिं त एहतजाज कंदड़नि गुलज़ार चांडियो, इनाम खोसो, अरशाद चांडियो ऐं ॿियनि चयो त पाणी जी खोट सबबि ज़मीनूं त बंजर बणिजी वयूं आहिनि, पर हींअर ॻोठनि में पाणी पीअण जे पाणी जी सख़्त खोट पैदा थी वई आहे ऐं जानवर इंसान पाणी जे ढुक लाइ 3 कलाकनि जे सख़्त एहतजाज बैदि आपाशी अमलो पहुची मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं कयूं ऐं 2 ॾींहनि जी मोहलत तलब कई। जॾहिं त एहतजाज कंदड़नि गुलज़ार चांडियो, इनाम खोसो, अरशाद चांडियो ऐं ॿियनि चयो त पाणी जी खोट सबबि ज़मीनूं त बंजर बणिजी वयूं आहिनि, पर हींअर ॻोठनि में पाणी पीअण जे पाणी जी सख़्त खोट पैदा थी वई आहे ऐं जानवर इंसान पाणी जे ढुक लाइ तड़पी रहिया आहिनि ऐं हुकुमरान पंजाब खे राज़ी करण लाइ पाणी जी हथरादू खोट पैदा कई आहे। हिननि मुतालबो कयो त फौरी तौर ते रैस किनाल में पाणी आंदो वञे, ॿी सूरत में 2 ॾींहनि खां बाद ॿीहर सख़्त एहतजाज कयो वेंदो। मुज़फ़र गोरड़ वॾी महिरबानी तफ़सील ॿुधाइण जे लाइ।